खां 2.5 लख रुपया कैश पुरे विया आहिनि। 6-7 मोबाइलियूं हुयूं। उन्हनि खे मुंहिंजे उस्तादनि खे ॾाढो उन्हनि कुटियो बि आहे। मुंहिंजे नंढड़े खे उन्हनि 2 नंढड़ा हुया मुंहिंजा, उन में पुट हुया, उन्हनि खे मारियो अथनि ऐं नाइंसाफ़ी असां सां तमामु घणी कई वई आहे। SP खैरपुर ऐं DIG सखर के वज़ीर आला सिंध के पुरज़ोर अपील कंदुमि त ही फ़नकार माण्हू आहिनि, हे हमेशह मोहब्बतुनि जा सफ़ीर आहिनि ऐं ही सकाफ़त जो उहिञाण आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि सां ज़्यादती जेके पंहिंजा दर्द गम पासे करे माण्हुनि जे ख़ुशियुनि में वञी उन्हनि जूं ख़ुशियूं बीणियूं कनि था। उतां जेका मिलियल मूड़ी आहे उहा बि उन्हनि खां फुरी वञे ऐं ही के वॾा धाड़ियल कोन्हनि के, ही के वॾा कांबू खान कोन आहिनि, ही उतां जा ई माण्हू आहिनि जेके मां त सम्झां थो कि मवाली आहिनि, जिन हिननि फ़नकारनि सां ज़्यादती कई आहे। असांजे मथां सिधा फायर कया अथनि। 6 ॼणा हुया, 7 उन्हनि जो जेको हमरा हुयो उहो गाॾियुनि सां वेठो हुयो। असांजे मथां सिधा फायर कया अथनि। टायर में गोलियूं लॻियूं आहिनि, दरी में गोलियूं लॻियूं आहिनि। असांखे जानी नुक़सान बि हुयो थी सघे पियो, इन जे करे असां एहतिजाज कयो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। तून आहे उन जे बावजूदि उनखे बख़्श न कयो वियो, लख रुपया फरिया विया आहिनि, उन सां तशदुद कयो वियो आहे। ऐं ॾिसो त उहो जेको इलाइक़ो आहे उहो हिकिड़ो पंहिंजो वॾा मैसर जेको आहिनि सो भरिसां दरगाह गमगुसार साईं जी दरगाह, उते राग थिए पियो, फ़नकार उते वञण लाइ तयारु आहे। ऐं हेॾां अली साईं ॾिनो मेतलो साहिब जन जो अलीआबाद जेको आहे उहो बैरिस्टर आहिनि, वॾा वकील आहिनि, उन्हनि जे हद में इहो वाक़ियो थियो आहे। असां त उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त असांजो तदारक कयो वञे। ओ फ़क़ीरनि जी, फ़नकारनि जी, ग़रीबनि जी चोरी मोटा है ॾियो चोरी असां फ़नकारनि जी, चोरी मोटा है ॾियो चोरी असां फ़नकारनि जी। कैमरा टीम सां गॾु फयाज़ शेख, WTN न्यूज़, खैरपुर मीरठ।